नवाज न्यूज़ में भलीकार आमया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर जनासी खास खबरों पे। वज़ीर आज़म जी तकरीर जो मक़सद नाअहलनि ते पर्दो विझण हो। पीपी आम माण्हुनि खे रोज़गार ॾिनो, ख़ान साहब खसे वरितो। वधंदड़ बेरोज़गारी ऐं महांगाई खां पोइ वज़ीर आज़म खे दुआऊं नथियूं सुहनि। इक़्तिदार में ईंदे ई सरकारी इदारनि मां कढियल मुलाज़िमनि खे बहाल कंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ जो बयान। नओं पाकिस्तान बटण दॿाइण या ग़रीबनि खे घुटा ॾियण सां नथो ठहे। बैंकिंग कोड मालियाती स्कैंडल में मुखालिफ दुरगवाण शहबाज शरीफ हमदा शहबाज जी ज़मानत में 15 सेप्टेम्बर ताईं बात करे छॾी। बैंकिंग केस जे जज FIA खां फाइल घुरी वरिती। शहबाज शरीफ चवे थो, मुंहिंजो रमज़ान शुगर मिल सां को बि वास्तो न आहे। असां केस दाख़िल करण जो सोचे रहिया आहियूं। शुगर मिल्स जो डायरेक्टर न आहियां ऐं न ई पघार खणा थो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म जी मुलाक़ात। ISPR मूजिबि मुलाक़ात में वालायरल कश्मीर, भारतीय जारियत ऐं लाइन ऑफ कंट्रोल जी सूरत हाल ते ग़ौर वीचार। आर्मी चीफ वज़ीर आज़म सरदार अब्दुल क़यूम नियाज़ी खे उहिदो संभालण ते वाधायूं ॾिनियूं। आर्मी चीफ चवे थो, पाक फ़ौज कश्मीरी कास ऐं कश्मीरियुनि जी हिमायत जारी रखंदी। मुल्क में कोरोना वायरस जा हमला जारी। वधीक 79 मरीज़ फौतुनि जो अंग 26,114 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3,980 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 11,75,558 थी वियो। हाकारी शरयत 6.21% रही। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची में बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 4 ॼणा फ़ौत थी विया। मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो पाणी बीठल। अवाम परेशान। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु शाम ताईं बरसात पवण जो इम्कान आहे। कोयटा में CB रोड मोटवट मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर। 2 ॼणा फौतुनि में खान मोहम्मद ऐं मोहम्मद परेल शामिल। अस्पताल मुंतकिल। डेरा मुराद जमाली वेझो ॻोठ हबीबुल्ला अमराणी में भाउ हथां भाउ क़तल। पीउ ऐं ॿियो भाउ ज़ख़्मी। जवाबदार अनवर मक्सी फायरिंग करे भाउ ज़ाकिर हुसैन खे क़तल कयो। जवाबदार वाक़िए वारे हंधा फ़रार थी वियो। मदेजी में पमहर बिरोही बिरादरी जे तकरार वारो मामिलो। पुलिस बोट पमहर पलिजा ते चढ़ाई करे 8 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस गिरफ़्तार थियलनि खे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। मारिजी वियलनि 3 ॼणनि जी जनाज़े नमाज़ सख़्त पहिरे में अदा कई वई। मीरपुर बुढ़ो में 1.5 महीनो अॻु मुड़ुस हथां ॾंडाणी क़तल थियल गोरहारी औरत जे क़तल जो जुर्गो मक़तूला जे सोरे लोंग ते 13 लाख रुपया ॾंड मुक़ररु। 1 लाख माफ़ कयो वियो, 1 लाख मौक़े ते अदा कयो वियो। बाक़ी रक़म 3 क़िस्तनि में अदा कई वेंदी। चक वेझो ॻोठ बेचाईजी में गश्त दौरान पुलिस जे ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। 2 ॾोहारी मारिजी विया। मारिजी वियल ॾोहारियुनि जी सुञाणप इमदाद मलिक ऐं अयास चांडियो तौरु थी। ऐं अहमदपुर में नारी सां जिनसी ज़्यादती वारो मामिलो। पुलिस 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। मुख्य जवाबदार गिरफ़्तार।